ख़बर असां शेयर कंदासीं त सिंध मां गैर कानूनी अफ़गान शहरनि जी ॾेह वापसी जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। क्यामाड़ी होल्डिंग कैंप मां अफ़गान शहरनि जो पहिरियों काफ़िलो रवानो थी वियो। कमिश्नर कराची ऐं डीआईजी साउथ जी मौजूदगीअ में 120 अफ़गान शहरनि खे चैन बसिस ज़रिए चमन बॉर्डर ज़रिए मोकिलियो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सगीर चांडियो। जी सगीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सबा सिंध मां गैर कानूनी अफ़गानी शहरनि खे जेके केतिरनि सालनि खां जेके उहे कराची में गैर कानूनी तौर ते तरसियल हुया, वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले खां पोइ जेके उन्हनि खे गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ कैंपनि में जेको आहे उहो तरसायो पियो वञे। हाणे जेको आहे चइनि बसनि जे ज़रिए अॼु उन्हनि खे वापसि पंहिंजे मुल्क ॾांहुं मोकिलियो पियो वञे। क्यामाड़ी होल्डिंग कैंप मां जेको आहे उहो अफ़गान शहरनि जो पहिरियों जेको आहे उहो काफ़िलो रवानो थी वियो हुयो। कमिश्नर कराची ऐं डीआईजी साउथ जेको आहे उते उन कैंप ते मौजूदु हुया। 120 अफ़गान शहरनि खे 4 बसनि जे ज़रिए जेको आहे उहो चमन बॉर्डर मोकिलियो वियो। उन जी जेका उहा सिक्योरिटी बि सख़्तु कई वई हुई। रवानगी वक़्तु जेको आहे उहो अफ़गान शहरनि जे बसनि ते गुल पिणु जेको आहे उहो निछावर कया विया। मां खे ॿुधायां त ही केतिरनि ई सालनि खां कराची में अफ़गान शहरी जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत इहो फ़ैसिलो कयो हो त इहे दहशतगर्दी ख़ासि तौर ते स्ट्रीट क्राइम में जेके आहिनि उहे मुलविस आहिनि। उन जे ख़िलाफ़ जेको आहे कार्रवाई जो फ़ैसिलो कयो ऐं वापसि पंहिंजे मुल्कनि ॾांहुं मोकिलण जो उहो फ़ैसिलो साम्हूं आहे। जंहिंखां पोइ गुज़िरियल 2 ॾींहंनि खां जेको आहे उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं शुरू थी वयूं आहिनि ऐं 120 ॼणा जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गिरफ़्तार कया विया हुआ ऐं गिरफ़्तारी वारो सिलसिलो जेको आहे अञा ताईं जारी आहे। 120 ॼणा जेके आहिनि उहे काल गिरफ़्तार कया विया हुआ, जंहिंखे हाजी कैंप में तरसायो वियो हो। अॼु उन्हनि खे वापसि पंहिंजे मुल्कनि ॾांहुं मोकिलियो वियो। जी सगीर चांडियो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।